छोकरियों ओ छोकरियों हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव। हे जेके सोशल मीडिया ते पाण खे कुझु घणो फॾाइण वारा इहे छोरा ॾिसो थियूं न, इहे कॾहिं पंहिंजी हिक ज़ाल जा बि न थींदा। मूंखे अलाह जी इज़त जो कसम आहे, इन्हनि खे कुझु सम्झी ऐं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में अहिड़ो कुझु न सोचियो। इहे फालतू इंसान जेके करे न सघनि, पोइ लख लानत गोॾनि ते ॾींदा आहिनि, पोइ इहे फालतू जा बेहयाई जा कम कंदा आहिनि। मुंहिंजी तव्हांखे नसीहत आहे, जेको तव्हांखे मर्द ख़्वाब ॾेखारे न, सवाइ जेको तव्हांजो मुड़ुसु आहे, शरीयत मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे निकाह तौरु उहो अगरि ख़्वाब ॾेखारे त उहो वक़्त सां ज़रूरु पूरा कंदो। थी सघे हिनमहिल जेकॾहिं पूरा नथो करे सघे, मथां सुनियो टरड़ो हुजे, वरी अलाह जॾहिं ॾिदो त अलाह जी इज़त जो कसम आहे पूरा कंदो। बाक़ी जेके ॿाहिरियां तव्हांखे ख़्वाब ॾेखारनि न, ख़्वाब ॾेखारण वारा हमेशह जिस्म जा पुजारी हूंदा आहिनि, के रूह जा आदि न थींदा। ये मोहब्बत जा ड्रामा ॾेखारण वारा, मोहब्बत तव्हांखे ॿुधाइण वारा, मूंखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद जे सजदे जो कसम आहे, इहे तव्हां सां न निभाईंदा। इन खां बहितर आहे त जेके तव्हांखे चाहिनि था त उन्हनि जे आॾो क़बूल थियो। जिन खे तव्हां थी चाहियो न, उहे अञा ॿियनि खे सोच में रखी वेठा आहिनि। न कयो। ज़िंदगी ख़ुशी हिकु दफ़ो मिलंदी आहे, जेका इंसान खे बरक़रार सुकूननि में रखंदी आहे। अगरि थोरो बि ज़िंदगी जो फ़ैसिलो ग़लति की त पोइ यादि रखजांइ, रुगो ड्रामा कंदी, ॿाहिरों खिली ॾेखारींदी, अंदर में फटियल हूंदी, चीरियल हूंदी। इन खां बहितर आहे त अहिड़ो कदम ई न खणिजो, बाद में रोइणो पवे।